ॿियो अहम इशू हिकिड़ो हले पियो सिंध में, परिया कुमारी समेत काफ़ी जेके मासूम ॿार गुम थियल आहिनि हिन वक़्तु ताईं। सो उन जा वालिदैन जेके आहिनि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आख़िर सिंध पुलिस या ॿिया काफ़ी इदारा जेके आहिनि उन्हनि ॿारनि खे बाज़ियाब कराइण में छो नाकाम आहिनि? ॾिसो इहो जो जवाबु ॾियणु खपेसि। मुंहिंजे ख़्याल में न सिंध जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उहो पूरी तरह जवाबु थी ॾिए, न सिंध जी जेका सियासी हुकूमत आहे उहो पूरो जवाबु थी ॾिए पई। उते हिकिड़ी मुकमल ख़ामोशी आहे। कॾहिं कॾहिं जेको आहे तो इन ॻाल्हि खे ॼण मज़ाक़, ख़ासि तौर ते प्रिया कुमारी वारी इशू ते जेके बि हिन महिल ताईं बयान आहिनि उहे ॼण ईअं त उनखे मज़ाक़ में टारण जी कोशिशि था कनि पिया। जेका बि हक़ीक़तूं आहिनि तव्हांखे अवाम खे ॿुधाइणियूं पवंदियूं। त हिन महिल उन छोकिरी जो वीचारी जो नंढड़ी ॿार जो हुनजो स्टेटस छा आहे, एतिरा साल गुज़री विया आहिनि उन खां पोइ बि अञा ताईं को स्टेटमेंट पर्टिकुलर कोन आई आहे त बाबा हिन महिल जेको आहे हुनजी कहिड़ी कैफ़ियत आहे, किथे आहे, कीअं आहे, कंहिं खयो, को उनजे मथां जेको आहे अञा ताईं जेको आहे हुन हवाले सां जेको आहे खुलियल का स्टेटमेंट कोन्हे का, को तदारुक हुनजो कोन्हे को। त इन में यकीन जेको आहे हुकूमत जी फेलियर आहे। जेका हुकूमत आहे उहा फेल थी वई आहे। त जेके इहे ॿारनि सां या जेके ॿियूं जेके असांजूं डॉक्टर छोकिरियूं आहिनि, ॿियनि इदारनि में जेके कमु कनि थियूं हिन में वॾी हैरेसमेंट जो शिकार आहिनि। वॾी हिकिड़ी जेको आहे सो औरतुनि जे मथां हैरेसमेंट हली रही आहे सिंध जे अंदरि। उहा उनजो तदारुक त हुकूमत खे करिणो आहे। पर लॻी ईअं थो पियो त हुकूमत ख़ामोशी सां ऐं जेको आहे सो पंहिंजे उहो कमनि में मसरूफ़ आहिनि। पंहिंजे जेका हिकिड़ी करप्ट जेका हिकिड़े हुकूमत आहे अरिड़हनि सालनि खां वठी उन में जेका उन पंहिंजे उन एंगल खां हर शइ खे ॾिसनि था पिया। हुकूमत खे पंहिंजे बचाइण जे लाइ जेको आहे उहो पाव वठंदा पिया। जेके हक़ीक़ी सिंध जा मसाइल आहिनि उनखे को हल करण जी कोशिशि नथो करे पियो। अच्छा सर, आज़ाद कश्मीर में इलेक्शन जे दौरान बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं नून लीग में तमामु सख़्तु तनक़ीदूं हली रहियूं आहिनि। उन्हनि जो सबबु कहिड़ो आहे? नून लीग ऐं पीपल्स पार्टी पाण में इत्तेहाद बि जोड़े हुकूमतूं ठाहियूं वेठियूं आहिनि। वरी उते जॾहिं वोट जो टाइम थो अचे त एतिरियूं सख़्तु तनक़ीदूं। मुनाफ़क़त, हिकिड़ी शइ थींदी आहे मुनाफ़क़त। इहा मुनाफ़क़त जो मुकमल मुज़ाहिरो थी रहियो आहे। त हाणे जेको आहे हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हायो, हिक ॿिए खे जेका बि बुरी ॻाल्हि आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु उहा ॻाल्हायो, पोइ वरी अल्टीमेटली अचे वरी हुकूमत में गॾु वेही रहियो, पोइ वरी हुकूमतूं हिक ॿिए खे जेको आहे गार कंद करे पोइ हुकूमतूं इंजॉय कयो। त इहा मुनाफ़क़त जी हिकिड़ी वॾी मसाइल आहे।